बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आकिब अली नाले जो अॼु जंहिं मौज़ू ते असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड, यानी दुनिया जा 7 वॾा अजूबा। साथियों, अक्सर करे तव्हां गौर कयो हूंदो त मुख़्तलिफ़ जायुनि ते असां जॾहिं की मुख़्तलिफ़ बहितरीन दिलकश शयूं ॾिसंदा आहियूं त असां चवंदा आहियूं त हीअ दुनिया जो को अठों अजूबो आहे। हाणे उनखे अठों अजूबो छो चवंदा आहियूं? उनजी वजह इहा आहे त 7 अजूबा दुनिया जा ऑलरेडी हिकिड़ा तयशुदा मुक़ररु थियल आहिनि। उहे 7 मुख़्तलिफ़ जायुनि ते अहिड़ा बहितरीन शाहकार आहिनि जंहिंखे बैनुल अक़वामी सतह ते अजूबनि जो तख़ल्लुस यानी लक़ब मिलियल आहे। इन वजह जे करे असां उहे 7 अजूबा ऑलरेडी मुकमल करे चुका आहियूं। हाणे उन्हनि 7 अजूबनि खे छो अजूबो सॾियो वेंदो आहे या उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, उन जे बारे में डिटेल पढ़ंदासीं ऐं उन जे बारे में कुझु गुफ़्तगू कंदासीं। अचो त न अजूबनि जे बारे में कुझु मालूम करियूं। हिकिड़ो अजूबो जेको तक़रीबन साथियुनि खे ख़बर आहे उहो आहे ताजमहल। ताजमहल इंडिया जे आगरा शहर में दरिया जमुना जे किनारे ते वाक़िअ आहे। ही 1631 खां 1653 जे दौरान तमीर करायो वियो। हिनखे मुग़ल सल्तनत जे बादशाह शाहजहां तमीर करायो, जेको लॻभॻि 42 एकड़नि ते मुश्तमिल आहे। ताजमहल दुनिया जे 7 अजूबनि मां हिकु आहे। ताजमहल मुग़ल फ़न जो मज़हर ऐं दुनिया जे मशहूर इमारतनि मां हिकु आहे। अञा ताईं इन बाबति कुझु संजीदा मुतालो ऐं उन जे फ़न तमीर ऐं माना जो मुकमल तर्जो न कयो वियो आहे। ताजमहल 22 सालनि यानी 1631 खां 1653 में शाहजहां जे हुक्म सां तमीर कयो वियो ऐं उहो महल अजमत बानू बेगम ऐं मुमताज़ लाइ वक़ुफ़ कयो वियो। हिन जी अदावत 32 करोड़ रुपया में ख़र्च आयो हो, जेको उन वक़्त जी तमामु वॾी रक़म हो। तमीर जे दौरान 20,000 मज़दूरनि कमु कयो। ताजमहल ते इस्लामी अदावत जे मुताबिक़ कमु कयो वियो हो। साथियों, ही जेका तव्हांजे साम्हूं तस्वीर आहे, तक़रीबन साथियुनि इहा तस्वीर ॾिठी हूंदी ऐं काफ़ी जायुनि ते इहो इनखे प्यार जी निशानी जे तौरु इस्तेमालु बि कयो वेंदो आहे ऐं चयो वेंदो आहे त ताजमहल हिकु प्यार जो शाहकार आहे, छो त शाहजहां पंहिंजे मुमताज़ जे लाइ हिन ताजमहल खे जुड़ायो हो। हाणे हीउ जेको ताजमहल असांजे साम्हूं आहे, ॿाहिरों जेको ख़ूबसूरत नज़र अची रहियो आहे, हक़ीक़त में इन जे अंदरि क़बरुनि खां सवाइ कुझु बि न आहे। इन में कुझु मुग़ल बादशाह ऐं उन जे कुझु रिलेटिव जे अंदरि मज़ारूं यानी तुर्बतूं आहिनि। इनखे इन जे करे असां नंढड़ो या मुख़्तसर हिकिड़ो क़ब्रिस्तान पिणु चई सघूं था। ही जेको क़बरुनि जो मजमूओ आहे, ॿाहिरों प्यार जी निशानी जे तौरु सुञातो वञे थो। ॿियो जेको अजूबो आहे उहो आहे पेट्रा, जेको अर्दन सां तालुक़ रखे थो। हीउ वॾो शहर बादशाह अर्थास चौथों जे दौर में नव क़बल मसीह दौरान तमीर करायो वियो हो। हिन शहर रोमन सल्तनत जे वक़्त में तरक़ी कई। अॼुकल्ह हिन जा आसार तबाह थियल गुलाबी पथरनि में नज़र अचनि था। पेट्रा क़दीम ज़माने जो हिकु क़ीमती ख़ज़ानो आहे, जेको तमामु भारी वज़नदार जबलनि जे अंदरि लिकियलु आहे। हीउ दुनिया जो पुराणो अज़ीम शाहकार आहे, जेको पंहिंजे बेमिसल नज़ारनि जे करे मशहूरु आहे। पेट्रा हाणे यूनेस्को जे मातर दुनिया जे अज़ीम विरसनि मां हिकु माॻ आहे, जेको दुनिया जे 7 अजाइबात मां हिकु आहे। दुनिया जे कुंड कड़िश मां केतिरा ई सियाह हिन जे ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। पेट्रा बासन 800 खां वधीक यादगारनि जो मर्कज़ आहे, जंहिंमें इमारतुनि, मक़बरनि, गुसलखाननि, कफ़न दफ़न वारनि हालनि, मंदिर, महराबनि, कुंडेदार अटक वारनि रस्तनि ते मुश्तमिल आहे। हीउ क्लियाइडोस्कोपिक सैंड पत्थर सां नक्श थियल फन जो शाहकार आहे। पेट्रा जा नज़ारा सुबुह जो सवेर ऐं देर सां मंझंदि में बहितरीन हूंदा आहिनि। जॾहिं सिज केतिरनि ई पत्थर वारनि शयुनि खे गरम कंदो आहे, उन वक़्तु तव्हां पेट्रा जी अज़मत खे ॾिसी सघो था। हिन खे 1812 में ॻोल्हे लधो वियो हो, जेको 16वीं सदी खां लॻभॻि 300 सालनि ताईं ग़ाइब रहियो हो। साथियों, ही जेका तव्हांजे साम्हूं शाहकार तस्वीर नज़र अची रही आहे, इहा इन ई पेट्रा जी आहे, जेका दुनिया जे अजूबनि मां हिकु अजीबो शुमार थिए थी पई। उन खां पोइ जेको ॿियो अजूबो अचे थो उहो आहे रोमन कोलोसियम, जंहिंजो तालुक़ इटली सां आहे। फ्लावस एम्फेटिक रूमी दुनिया जो सभ खां वॾो ऐं मुतासिर कंदड़ मशहूर यादगार आहे।
ही कोलोसियम या कोलोसियम जे नाले सां मशहूरु आहे। इनखे फ्लाया ख़ानदान जे शहनशाह वेस्पासिंग तरफ़ां तयारु करायो वियो हो, जंहिंखे 80 ईस्वीअ में उन जे पुटु तितस खोलियो हो। कोलोसियम सभ खां वधीक मुतासिर कंदड़ हिकु तस्वराती अछो शाहकार आहे। ही टावरटाइन पत्थर जे स्लेब जो ठहियलु आहे। कोलोसियम जूं 4 मंज़िलियूं हुयूं, जिन में पहिरीं 3 खे 80 महिराबूं हुयूं। उन्हनि जे ॿिए ऐं टिएं मंज़िल खे वॾनि दिलकश मुजस्समनि सां सजायो वियो हो। इहो थिएटर नुमा शाहकार अहिड़ी तरह तयारु कयो वियो जीअं उन में 70,000 वेड़ा अहिड़ी तरह वेही सघनि जो सभ जो चहिरो मुकमल हिक ॿिए जे साम्हूं हुजे। हिन जे दाख़िला वारी जाइ खां हिकु सिधो अरीना मैदान आहे। हिन जो फर्श सिरुनि ऐं काठ जे मिलावती शयुनि सां ठहियलु हो, जेको हिन वक़्तु मुकमल गाइब थी चुको आहे, ख़तम थी चुको आहे। साथियो, ही जेका तव्हांजे साम्हूं तस्वीर नज़र अची रही आहे, इन ई थिएटर नुमा अजूबे जी आहे, जेको इन्हनि दुनिया जे 7 अजूबनि मां हिकु अजूबो शुमार थिए थो। उनखां पोइ जेको अजूबो अचे थो उहो आहे माचू पिचू, जंहिंजो तालुक़ु पेरू सां आहे। माचू पिचू पुराणी चोटी शुरूआती कोलंबियन जो पहिरियों 15वीं सदीअ जो हिकु शाहकार आहे। ही समुंड जे सतह खां 2430 मीटर यानी 7970 फुट जी ऊचाई ते वाक़िअ आहे। माचू पिचू ॾखण अमेरिका जे कोस्को इलाइक़े में आहे। उहो पेरू में यरूबाबा वादी जे मथां हिकु जबल जे माॻ ते मौजूदु आहे। माचू पिचू खे क्लासिकल अंदाज़ में पॉलिश थियल पत्थरनि जी दीवार सां तइमीर करायो वियो हो। हिन जूं 3 बुनियादी अॾावतूं आहिनि, जिन में सिज जी हाइटिंग पोस्ट, सिज जो मंदिर ऐं 3 दरियुनि वारो कमरो शामिल आहे। माचू पिचू जे तबाह थियल आसारनि खे दीवार सां 2 हिस्सनि में विरायो वियो आहे, जंहिंमें हिक खे शहरी हिसो ऐं ॿिए खे ज़रई शोबे वारे हिसे सां सुञातो वञे थो। माचू पिचू जी मरकज़ी इमारत क्लासिकी अंदाज़ सां पॉलिश थियल पत्थरनि जी दीवार सां तयारु कई वई आहे। इन जी इहा ख़ासि क़िस्म जी अॾावत ज़िलज़िले जे झटकनि खां हिफ़ाज़त करण में मदद फ़राहम करे थी। साथियो, ही जेके तस्वीरूं तव्हांखे नज़र अचनि थियूं, इहे माचू पिचू जूं आहिनि, जेको पिणु दुनिया जे 7 अजूबनि मां हिकु अजूबो आहे। चाइना जी अज़ीम दीवार इनखे पिणु दुनिया जे इन अज़ीम अजूबनि में शुमार कयो वेंदो आहे। चाइना जी अज़ीम दीवार 4160 मील डिघी दीवार हून, मंगोल ऐं ॿियनि कबीलनि जे हमलनि खां बचाव लाइ ठाही वई हुई। हिन जो अॾावती कमु 7 सदी क़िबल मसीह में शुरू कयो वियो हो, जंहिंखे मुकमल थियण में 100 साल लॻी विया। हीअ दुनिया जी वाहिद वॾे में वॾी दीवार आहे जंहिंखे इंसाननि तयारु कयो आहे। इन जो नज़ारो ख़िला मां बि नज़र अची सघे थो। हीअ अज़ीम दीवार हिकु तइमीराती शाहकार आहे। हीअ दीवार बीजिंग जे उत्तर ऐं उत्तर ओलह वारे उत्तर चीन जे जबलनि ते मुश्तमिल आहे। इन ते नक़ाशी ऐं पत्थरनि जे ज़मीन वारो कमु थियल आहे। हीअ दीवार 5000 किलोमीटर डिघी आहे। इन जी तोल 4.5 खां 9 मीटर यानी 15 खां 30 फुट ताईं आहे ऐं ऊचाई 7.5 मीटर यानी 25 फुटनि ताईं आहे। साथियो, ही जेका तव्हांखे तमामु डिघी दीवार नज़र अची रही आहे, इहा चाइना जी अज़ीम दीवार आहे, जंहिंखे दुनिया जे अजूबनि मां हिकु अजूबो शुमार कयो वञे थो। उनखां पोइ जेको ॿियो अजूबो आहे उहो आहे चिचन इज़ा। चिचन इज़ा जंहिंजी माना आहे इज़ा खूह जे वाट ते। ही मैक्सिको जी आर्कियालॉजी जी 2 नंबर ते घुमी वेंदड़ जाइ आहे। ही कुकरकन जो पिरामिड, जेको कोचलन एरा में कास्टिलो किले जे नाले सां सुञातो वञे थो, इन खे 7 जुलाई 2007 में दुनिया जे 7 अजूबनि में शुमार कयो वियो। चिचन इज़ा मथां प्लेटफॉर्म ते 24 मीटर मथे आहे। कुकरकन जे पिरामिड जे हिकु हिसे में चिचन इज़ा में केतिरियूं ॿियूं आर्कियोलॉजिकल घुमण जहिड़ियूं जायूं आहिनि, जिन में म्यानी सक़ाफ़त जूं केतिरियूं ई अलामतूं मौजूदु आहिनि। कोरकन पिरामिड या कुकरकन पिरामिड, चिचन इज़ा हाणे दुनिया जे 7 अजूबनि मां हिकु आहे। ही कोरकन पिरामिड युक्तान जे पेनिनसुला जे रियासत में मौजूदु आहे। ही मेरिडा खां 120 किलोमीटर जे फ़ासिले ते यानी मैक्सिको, वालाडोल्ड ऐं मेरिडा जे विच में वाक़िअ आहे। मायान जूं तबाह थियल शयूं
मायान जे तबाहकारनि खे ॿिनि हिसनि में विरायो वियो आहे। हिकु तबाहकार मायान क्लासिकल जे दौर सां तालुक़ु रखे थो, जंहिंखे 7 सदी ऐं 10 सदीअ जे विच में ठाहियो वियो हो। ॿियो तबाहकार माया टाइटेनिक जे दौर सां तालुक़ु रखे थो, जंहिंखे 10 सदीअ खां पोइ 13 सदीअ जी शुरूआत ताईं ठाहियो वियो हो। साथियो, ही माया जूं आहिनि पंहिंजो झलकियूं, जंहिंमें कुझु तस्वीरूं ॾेखारी वियूं आहिनि, जिन खे पिणु दुनिया जे 7 अजूबनि में शुमार करे थो। साथियो, ही जेको ॿियो अजूबो तव्हांजे साम्हूं नज़र अची रहियो आहे, इहो क्रिस्ट रेडमर जो मुजस्मो जेको ब्राज़ील में वाक़िअ आहे। क्रिस्ट रेडमर जे मुजस्मे जी तारीख़ मसीह जी निजात ॾियारींदड़ दौर यानी 16वीं सदी में शुरू थिए थी। हिन खे पुर्तगाल जे जबल आज़माइश जी चोटी जो नालो ॾिनो वियो। हिन खे रियो खां मथे करकोडा जबल जे चोटी ते 125 फुट ते बीहारियो वियो। हिन खे फ्रांस में तैयारु कयो वियो, जंहिंमें 5 सालनि जो अरसो लॻो। हिन खे पॉल लैंडस्की ठाहियो हो, यानी जंहिं वॾे कारीगर हिन मुजस्मे खे तैयारु कयो, उनजो नालो पॉल लैंडस्की आहे। हिन खे ब्राज़ील में टुकड़नि टुकड़नि में मोकिलियो वियो हो, छो त हीउ तमामु वॾो मुजस्मो हो, जंहिंखे हिकु टाइम ते मोकिलणु तमामु घणो ॾुखियो हुयो। इन जे करे हिननि खे इहा टुकड़ा ठाहे करे नंढा नंढा हिसा करे उन मोकिलियो वियो, जंहिंखे उते ॿीहर ॻंढे तैयारु कयो वियो। साथियो, ही जेका तव्हांजे साम्हूं तस्वीर नज़र अची रही आहे, इहा इन तारीख़ी वॾे मुजस्मे जी ऐं दुनिया जे हिकु अजूबे जी झलक आहे।